मुल्क में सिक्योरिटी की सूरत-हाल ते गौर लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि आला सतही इजलास थियो। इजलास में पाकिस्तान अंदर कम कंदड़ चीनी शहरनि की सिक्योरिटी ऐं अमन अमान की सूरत-हाल जो जायज़ो वरितो वियो। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत सिक्योरिटी एजेंसीज़ के सरबराहनि खां सवाइ वफ़ाक़ी वज़ीर, आईजीज़ ऐं ॿिया अमलदारनि शिरकत कई। वफ़ाक़ी काबीना पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन होल्डिंग कंपनी के 11 रुकनी बोर्ड की मंजूरी ॾेई छॾी। अॻूणे स्टेट बैंक के गवर्नर तारिक बाजवा के बोर्ड जो चेयरमैन मुक़रर कयो वियो। बोर्ड में 7 आज़ाद डायरेक्टर्स ऐं 4 हुकूमती उहदेदार शामिल हूंदा। बोर्ड में शामिल हुकूमती ऑफिसर हवाबाजी, नाणो, निजकारी ऐं रिथाबंदी कमीशन जा सेक्रेटरीज़ हूंदा। इस्लामाबाद हाईकोर्ट वफ़ाक़ी गादी वारे शहर की इंतजामिया के तहरीक इंसाफ के 30 मार्च से जलसे की इजाज़त ॾियण की हिदायत करे छॾी। जलसे की इजाज़त ॾियण बाबत पीटीआई की दरख्वास्त ते चीफ जस्टिस आमिर फारूक ॿुधणी कई। चीफ जस्टिस रिमार्क्स न त कंहिंजो राइट ऑफ असेंबली त नथो खसे सघिजे, जलसा सभिनी कया आहिनि। अवां क़ाइदा ज़ाब्ता ऐं शर्त तय कयो। चीफ जस्टिस सरकारी वकील के हिदायत कई त पंहिंजे शर्तनि ऐं ज़ाब्तनि ते अमल दरामद कराए जलसे की इजाज़त ॾिनी वञे। पीटीआई इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस तरफां सुप्रीम जुडिशल काउंसिल के लिखियल खत के मामले ते ओपन कोर्ट ॿुधणी जो मुतालबो करे छॾियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर जो चवणु आहे त हाई कोर्ट के जजिस खत में मुदाख़लत खां आगाह कयो। हाई कोर्ट जा 6 जज दबाव सबब मुतासिर थिया। जजिस के प्रेशर में आणण जो हिकु ई मक़सद हो जेको जजिस खत में लिखियो। अडियाला जेल में कैद पीटीआई सदर परवेज इलाही की तबीयत खराब, पिम्स अस्पताल में दाखिल। अस्पताल ज़रियन मूजिब परवेज इलाही के साह में तकलीफ़ और जिस्म में सूर की शिकायत है। चेकअप लाइ खेसि अस्पताल आंदो वियो। अमरीका पाकिस्तान ईरान गैस पाइपलाइन मंसूबे की हिमायत न करण जो इज़हार कंदे आलमी बिरादरी के ईरान से कारोबार करने ते पाबंदी के खतरे के बारे में खबरदार करे छॾियो। अमरीकी परॾेही खाते के तर्जमान मैथ्यू मिलर चवे तो अमरीका पाक ईरान गैस पाइपलाइन रिथा के अॻिते वधाइण की हिमायत नथो करे। हर हिक के मशवरो ॾियूं था त कंहिं बि इम्कानी कार्रवाई ते तबसरो नथा करे सघूं। मैथ्यू मिलर पाकिस्तान में चीनी शहरनि ते हमले की मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्दी सबब पाकिस्तान के अवाम जो तमाम घणो नुक़सान थियो आहे। 2019 खां 2023 दौरान नादरा में 27 लख पाकिस्तानी के डेटा लीक थी। नादरा में डेटा लीक थियण की जांच लाइ जोड़ियल जेआईटी घरू वज़ारत के आगाह करे छॾियो। जेआईटी के जांच दौरान ख़बर पई त कराची, मुल्तान ऐं पिशावर में नादरा जूं ऑफिसूं मुबैना तौर डेटा लीक थियण में मुलविस आहिनि। जेआईटी मुख़्तलिफ़ उहदेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई की सिफारिश करे छॾी। ज़रियन मूजिब रिपोर्ट मुताबिक़ नादरा जी डेटा अर्जेंटाइन, रोमानिया में मिलण बाबत शाहिदियूं बि हथायूं आहिनि। जमियत उलमा इस्लाम के सरबराह नंढी चूंड जो बाइकॉट ऐं 25 अप्रैल ते बलोचिस्तान में तहरीक शुरू करण जो ऐलान करे छॾियो। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त जयूआ 8 फरवरी जे चूंड नतीजनि खे रद्द करे छॾियो। नंढी चूंड में संदन को बि उम्मीदवार हिस्सो न वठंदो। कराची, पिशावर ऐं लाहौर में भी जलसा कया वेंदा। ॿियनि सियासी पार्टियुनि सां पिणु राब्ता कया पिया वञनि। अवाम तरफ़ां वञणो आहे ऐं उन्हनि खे एतमाद में वठणो पवंदो। सिंध हुकूमत इंतजामी चैलेंजिस के मुंह ॾियण ऐं अवामी ख़िदमतुनि की फराहमी के बेहतर बणाइण लाइ कोशिशूं करे रही आहे। असांजो मक़सद समूरनि शहरनि की बेहतर ख़िदमत लाइ ज़रूरी सुधारा आणण आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं कराची में सिविक सेंटर में क़ाइम एक्साइज़ एंड टैक्सेशन ऑफिस के दौरे दौरान मीडिया से ॻाल्हियूं। शर्जील इनाम मेमण एक्साइज़ ऑफिस में मुख़्तलिफ़ सेक्शन के कम जो जाइज़ो वरितो ऐं गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं ॿियनि मामलनि ते बि तफ़सीली ॼाण वरिती।